जी केटिल कॉलोनी के मालवंदन पारां पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ चौपायो माल सखर खां कोयटा वेंदड़ नेशनल हाईवे ते बीहारे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो आहे। अॻुवाण सां ॻाल्हि ॿोल कंदा थींदो उन्हनि जा कहिड़ा मुतालबा अथनि, छो पिया एहतजाज कनि। ज़बरदस्ती कढियो वियो त तव्हां केटिल कॉलोनी वञो, शहर में गंद थो थिए, कचिरो आहे, हो आहे, असांखे ज़ोरी शहर मां कढी करे हेॾे झंग में उछलियो वियो। हाणे झंग में असां आबादी कई आहे, हाणे हितां कढणु चाहिनि था असांखे इंसाफ़ मिलियो वञे। असांखे जेके लीज ते ॾिनियूं अथऊं, असांखे लीज ते पंहिंजा पैसा वठी असांखे कागज़ खातो करे ॾियनि। इहे आहिनि त जेके असांजा करोड़े रुपया ख़र्च थियल आहिनि वाड़नि ते, असांखे अलॉटमेंटियूं आहिनि ऐं असां गवर्नमेंट में पैसा बि पीआरिया आहिनि ऐं कोर्ट सगोरी में केस बि असांजो हलंदड़ आहे, तबी बि हिननि जा दड़का दामान असांजे मथां वञनि कोन था। ऐं हाणे चवनि था त जेको आहे सो असां म्यूनिसिपल खे अलॉट करे ॾियूं था ऐं उहो रुपयो फुट तव्हां खां मसवाड़ वठंदा। असां इहो ॿुधाइण था चाहियूं उन्हनि खे त जॾहिं असांखे तव्हां 30 सालनि लाइ अलॉटमेंट करे ॾिना, असां करोड़े रुपया हिते ख़र्चु कयोसीं। हिते बेस कॉलोनीअ में सभिनी माण्हुनि जो कम से कम बि अरब खां मथे ख़र्चु थियल आहे ऐं माल ॿधल आहे ऐं उहे हाणे चवनि था त असां इहे म्यूनिसिपल खे था ॾियूं। छा अरब असांजा म्यूनिसिपल ॾे वेंदा? असां म्यूनिसिपल खे छो ॾियूं? असां छो किराया ॾियूं? असांखे ऑलरेडी जॾहिं त अलॉटमेंट थियल आहे 33 सालनि लाइ, त असां जेको आहे सो ईअं थियणु कोन ॾींदासीं। इन जे करे असां एहतजाज कयोसीं। एहतजाज करण जो मसइलो इहो ई आहे त हींअर असांजो सखर जो डिप्टी कमिश्नर साहब ऐं असांजा डिविजनल कमिश्नर साहब उहे अची असां सां ॻाल्हियूं कनि। असां सां जेके हथ ठोकिया म्यूनिसिपालिटी वारा बचिया विया आहिनि, हू पंहिंजे गर्दश में लॻाए पिया आहिनि त असांखे किरायो ॾियो, प्रॉपर्टी असांजी आहे। असां जेको आहे त 2007 खां वठी जीअं हिते आया आहियूं, असां पंहिंजे बेआफ़ ते हिन कॉलोनीअ में 5 खां 10 फुट भराव करे ऐं उन ते अदावतूं कयूंसीं। करोड़े रुपया लाता आहिनि। विदिन एतिरे क़दुरु जो असां नालियूं बि पंहिंजे पैसनि सां ठारायूं आहिनि। हिन वक़्तु तव्हां अची ॾिसो, ऑन द स्पॉट ते न बिजली, न गैस, न पाणी, न रोड। असांजो हथ ॿधी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे ऐं डिविजनल गवर्नमेंट खे ऐं वज़ीर आला सिंध के सैयद मुराद अली शाह साहब के अर्ज़ु कयूं था त खुदारा हिन केटिल कॉलोनी सखर में जेतिरा बि रहनि था गरीब अबोज माण्हू अड़ा सिंधी, उहे वीचारा कंहिं वटि 50 में, कंहिं वटि 20 में, कंहिं वटि 30 में, कंहिं वटि 40 में, हू पंहिंजी मज़दूरी कंदा आहिनि ऐं बचनि जो गुज़र सफ़र कंदा आहिनि। महिरबानी कयो वज़ीर आला साहब, असां हथ ॿधूं था, सिंध जी सकाफ़त अजरक अव्हांखे मेड़ ॾियूं था। महिरबानी करे खुदारा असांजे दिलनि ते लूणु न बुरकियो। असां जेका हैरासमेंट हले थी 7-8 महीना थी विया आहिनि। 13 सालनि जे अंदरि DC साहब खे ख़बर न हुई त हे रहनि था, इंसान था रहनि या हैवान था रहनि, जंहिंमें असां वटि बिजली कोन्हे, असां वटि पाणी कोन्हे, माल असांजो किरोड़नि जो मरी वियो आहे। उहा जेका शइ आहे उहा हुनखे यादि कोन्हे। 13 सालनि जे अंदरि असां पंहिंजे बलबूते हलिया आहियूं, ख़र्च असां कया आहिनि, पाणी असां भरिया आहिनि, पाणी जेको आहे खॾा हाणे जेको आहे त पूराया आहिनि। 30-40 लख जी मिटी विझाई आहे, उन खां पोइ बाउंड्री वाल विधो आहे, माल जो जेको आहे उहो कयो आहे। हिन वक़्तु जेको आहे त DC साहब वारा जाॻिया आहिनि त असां जेको आहे त इहो म्यूनिसिपल खे ॾियूं, तव्हांखे फी फुट रुपयो जेको आहे तव्हांखे किरायो ॾियणो पवंदो। लिहाज़ा असां मरंदासीं ज़रूरु, बाक़ी इहो कमु करणु कोन ईंदासीं। असां मौत क़बूल कंदासीं, इहो कमु न ॾींदासीं। ड्यूज़ आहिनि जेके कोर्ट में बि कूड़ था ॻाल्हाइनि त ड्यूज़ असांखे न ॾिना विया आहिनि। ड्यूज़ लाइ असां 4 DC सां मिलिया आहियूं। असांखे इहो चयो अथऊं त ड्यूज़ साईं वेनल साहब शहीद थी, कागज़ जेके असांखे चवण असांजा सड़ी विया आहिनि, असां वटि कुझु रिकॉर्ड हुजे तव्हां खां पैसा वठूं। जी मालवंदन जो चवणो हो त जॾहिं असांखे हिते आबाद कयो वियो तॾहिं हिते को बि न हुयो, पर हिन बावजूदि असां खॾा भरे लखे रुपया ख़र्चु कयासीं ऐं हाणे जॾहिं असां हिते आबाद आहियूं, पंहिंजा वाड़ा शहर मां ॿाहिरि मुंतकिल करे छॾिया आहिनि, त हाणे बासर माण्हुनि खे हिते आबाद करण जे लाइ नित नवनि तरीक़नि सां खेनि परेशान कयो पियो वञे। तंहिं करे असां ज़िले इंतिज़ामिया ऐं लाॻापियल अख़्तरनि खां मुतालबो करियूं था त असां सां नाइंसाफ़ियूं ख़तमु कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज वारो जेको दाइरो आहे उहो वसी कयो वेंदो। कैमरामैन सजाद संजय सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।